उत्तर वजीरिस्तान में सिक्योरिटी फोर्सेस की कार्रवाई के नतीजे में 2 दहशतगर्द मारिजी विया। मारिजी वियल दहशतगर्दनि जे कब्जे में हथियार ऐं बारूद हथ। पाक फौज के तर्जुमान जो चवणु आहे त सिक्योरिटी फोर्सेस मुल्क में दहशतगर्दी के खात्मे लाइ पुरज़म आहे। IG सिंध गुलाम नबी मेमन जो चवणु आहे त कंदकोट घोटकी सखर में अगवा जूं वारदातूं ज़ीरो आहिनि। कश्मीर में अमन अमान की सूरत-हाल बेहतर थी रही है। जदीद हथियार खरीद करण की इजाजत मिली वही है। जल्द हथियार खरीद कया वेंदा। कच्चे मां ॾोहारिन ऐं पुलिस जो जल्द खात्मो आंदो वेंदो। पक आहे त पुलिस कच्चे मां धाड़ियलनि जो खात्मो करे ई दम पटींदी। कच्चे जा धाड़ियल हाणे माण्हुनि खे हिरखाए अगवा करे रहिया आहिनि। अगवा जा वाक़िया रोकण लाइ कच्चे जे इलाइक़े खे सील कयो वियो आहे। निंगरी प्रिया कुमारी की बाज़ियाबी में भी अग भराई थी रही है। उम्मीद है त जल्द निंगरी के बाज़ियाब कराए वेंदो। PPIG गुलाम नबी मेमन ते MQM की तनकीद रद्द करे छड़ी। नासिर शाह जो चवणु आहे त हिक सुठे साख रखंदड़ ऑफिसर के IG मुक़रर करण MQM के ख़राब छो लॻो। समझ खां ॿाहिरि आहे त ख्वाजा इज़हार इत्मीनान रखे त सिंध सरकार अमन अमान जी सूरत-हाल बेहतर कंदी। पुलिस ऐं रेंजर्स अमन अमान बहाल करण जी कोशिशूं करे रही आहे। कराची में खतरनाक हथियारनि की स्मगलिंग की कोशिश नाकाम। CTD इंटेलिजेंस विंग के KMC स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स वेझो कार्रवाई कई। KP पुलिस जो हाजिर सर्विस कांस्टेबल गिरफ्तार। राजा उमर खताब जो चवणु आहे त जवाबदार ज़हीरुद्दीन जे स्कूल बैग में नंढा हथियार हथ कया विया आहिनि। जवाबदार जो तालुक बैनल सूबाई हथियार स्मगलिंग कंदड़ टोले सां आहे। टोलो कराची समेत सॼे मुल्क में ऑनलाइन हथियार विकिरो कंदो आहे। संगरार में अगवा थियल निंगरी प्रिया कुमारी की बाज़ियाबी में का भी अग भराई नथी सघी। निंगरी प्रिया कुमारी की बाज़ियाबी लाइ कंदरा में JWC जी एहतजाजी रैली। लाड़कानी नवाबशाह नौशेरे फेरोज पीर वसण ऐं ॿियनि शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा। पेशाब में दहशतगर्द हमले जो निशानो बणजंदड़ चीनी इंजीनियर की गाड़ी बम बुलेट प्रूफ न होने जो इंकशाफ। KP पुलिस दहशतगर्द हमले बाबत भी जांच रिपोर्ट वफाक हवाले करे छड़ी। रिपोर्ट में चयो वियो आहे त मारिजी वियल चीनी शहरनि जी हिक औरत भी शामिल आहे। चीनी शहरनि की खणी वेंदड़ गाड़ी बज़ाहिर बुलेट ऐं बम प्रूफ न लॻी रही आहे। ईद वेझो ईंदे शहरनि जे वॾे अंग जो बाज़ारुनि तरफ़ रुख। कराची हैदराबाद सखर में बुखास लाड़कानी नवाबशाह जे नंढनि वॾनि शहरनि में शहरनि जे वॾे अंग में बाज़ारुनि जी आमद। महांगाई में इज़ाफ़े सबबि ख़रीदार परेशान। ट्रांसपोर्टनि भाड़नि में ॿीण ते इज़ाफ़ो करे छॾियो। हैदराबाद में गटर की सफ़ाई दौरान साहबु साड़ण सबबि बोहरियत फोतिन के आमिर ऐं उज़मा तौर सुञाणप। पोस्टमार्टम लाइ बड़े अस्पताल मुंतक़िल। विपो खास में झेड़े दौरान फायरिंग में जख्मी थियल नौजवान फोत। सदाम सुमरे हैदराबाद अस्पताल में दमदणी हवाले कयो। धुरन में छिगताण बरक़रार। पुलिस स्टेशन वेझो ज़रई ज़मीन ते सुतल नौजवान क़तल। हथियार बंदन गोलियूं हणी 32 वरनि जे ज़ाहिद हुसैन डावज खे क़तल करे छॾियो। जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ KD जदोई खे कड़ो। 3 जवाबदार हथियारनि समेत गिरफ़्तार। अगूणे क्रिकेटर मोहम्मद आसिफ जो चवणु आहे त मोहम्मद आमिर की वापसी 3 फास्ट बॉलर्स लाइ ख़तरे की घंटी आहे। मोहम्मद आमिर नसीम शाह सां गॾु 3 फास्ट बॉलर लाइ शाहीन हारिस ऐं मोहम्मद वसीम जूनियर में मुक़ाबलो थींदो। अमरीका में 3 फास्ट बॉलर सां
मैदान ते लड़ण जो टीम खे फ़ाइदो थींदो। नसीम शाह टीम में वापसी लाइ बहादुरी जो मुज़ाहिरो कयो आहे।